अस्सलाम वालेकुम जमायत सगोर लाइ खुशखबरी। अॼु 9/1/2026 ते आला हज़रत पीर साहब पागारो पंहिंजो रूहानी सफ़र शुरू करे छॾियो आहे। वधीक इन चैनल खे ॾिसंदा रहो ऐं सब्सक्राइब कयो अव्हांजो पंहिंजो यूट्यूब चैनल। Ya Allah rahmat fरमा। आमीन। खामोश खामोश। अल्लाह आमीन। कलंगिया वारा कलंगिया ता कुर्बान वञा मुर्शिद मुंहिंजा पीर पगारा कलंगिया ता कुर्बान वञा मुर्शिद मुंहिंजा पीर पगारा कलंगिया ता कुर्बान वञा। मालिक जी माड़े मञूं था रोईंदा अचूं था खिलंदा वञूं था रोईंदा अचूं था खिलंदा वञूं था। मालिक जी